अनवर रविंद्र बीरत अनवर विवाह बनी थे मुखे लगे तो ये फायर उन मथा कोने के अकेलो छडियो छो हाने कोने के नुकसान पहुंचायो जन त पो अचाने जल्दी कर तोखे मुझे पुट के बरगलाइण मां कुछ भी हासिल कोन थींदो या पांजे दिमाग में हवा कढी छडे त तू को मुझे पुट के बताल करे हितां वठी धार करे हली वेंदी तोखे एडो नंढेलण पुट प्यारो आ त पो अध राज जो विरह छो न थी दीस मां भी निमाणी है निमाणी नहत न चाहींदी मैं अध राज जो त छा मां सजो राज पुट तो सदको करे चड्या पर मुखे इहा खबर है त तोखे घुमण जो बहानो घुर्जे इन्हे करे कोन थी ॾियांस पई छो त मां समझां थी पई न त तुंहिंजो इहो ई ज़ोर आ पहिरें मां तुंहिंजे खौफ़ खां घर खां ॿाहिरि कोन निकिरंदी हुयसि पर हाणे मां आज़ाद आहियां ॿाहिरि वञी सघां थी तू मुखे कुछ भी नथी करे सगी जरे ढोलण मुझे चए में आ तो तू मुखे छा कंदी है अड़ी भागन भरी तुझा भाग जडे पांजो छोरो ही कोन तो बने पियो त पराई छोरियां तू तो ते मुझो कड़ो पार पर हाल जेको भी थियणो आ थे तहां के महाराज जो हिकड़ो घर भी कोन दीबस हां खबरदार को भी पड़ी जाए तने इन्हें गिरफ्तार करो अल्लाह जो वास्तो था मुझे मर्दन के न वठी वञो अल्लाह जो वास्तो था खुदा जो वास्तो था जी चाची कुछ को न थींदो असा को चोर धाड़े लेना आहियूं सब्र कर नाक न कयो सासा असा गरीबन सा नाक न कयो नियम ए दादी यो अरे जुल्म करे यो केड़ो जुल्म करे या केड़ो जुल्म करे या सासा केड़ो जुल्म करे या केड़ो जुल्म करे सासा मुझे मर्दन की छोड़ दियो अल्लाह बाबल सूबेदार छा चयो जानू जानू मुखे एकड़ी गाल समझ में नथी अचे जॾहिं त वलीदात ऐं मौलादात वारनि अकबर ऐं दिलदार के सुञातो भी आ ऐं अनवर एडो जख्मी भी नाहे जो बयान न ॾेई सघे
उन पंहिंजो बयान बि ॾिनो आहे ऐं वरी तॾहिं बि सूबेदार चए थो त वली दादा वारनि केस शेर खान ऐं गफ़ार वारनि जे मथां करायो आहे ऐं असांजो नालो ई कोन खयो अथसि। बाज़े वाली ताक़त अंदाज़ो लगाए वियो आहे इन करे त पेर पोया कया अथसि। किथे इन ही में वलीदाद वारनि जी का चाल त न आहे? सचल का बि चाल कोन्हे। जानू सही तो चए पियो। उतारा साईं जेकॾहिं उन्हनि खे केस दाख़िल न हो करणो त उन्हनि ग़रीबनि खे छो फासायूं? जे केस दाख़िल न कराया न बतार तॾहिं छोरे जो इलाज बि कोन थिया। इन करे एफआईआर दाख़िल करान वली दाद जी मजबूरी हुई। जे वली दाद थकिजी पियो आहे ऐं हू वधीक असां सां फिटाइण नथो चाहे त पोइ ठाह करण लाइ ज़रूरु ईंदो। असांजे लाइ छा हुकुम आहे? सबुर कयूं या भाउ खे अञा भड़कायूं? दिलदार असीं साबरीन माण्हू सदा असांखे हथियार खणण ते वली दादा वारनि मजबूर कयो हो। हाणे जे हू ठरा थी विया आहिनि त कुझु ॾींहं तव्हांखे बि सबर करणो पवंदो, पर थोरो ख़्याल सां रहिजो, लापरवाही न कजो। थी सघे थो त वली दादा वारनि नालो इन करे न ॾिनो हुजे त जीअं प्लान करे सघिजे। तव्हां होशियार रहिजो, बाक़ी जे हुननि वरी प्लान जी कोशिश कई त हुननि खे अहिड़ो सबक सेखारबो, अहिड़ो त सबक सेखारबो जो सॼी ज़िंदगी यादि कंदा। अदा ॿुधाई छो नथो त छा सोचे केस जेको आहे शेर खान मथां कयो अथई, जॾहिं त अनवर मथां हमलो रईस जे माण्हुनि कयो आहे। मुला दादा इहो न सोच त मां रेस खां डिॼी इहो कमु कयो आहे। अदा या त असांखे बि ख़बर आहे तो में बुज़दिलीअ जी बूटी न आहे, पर हिन कम पुठियां तुंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे? इहा ख़बर तव्हांखे तमामु जल्द पइजी वेंदी। मुला दादा मां ओताक ते थो हलां, तूं ख़बर वारे छोरे ढोलण खे वठी ओताक ते पहुच। अदा चरियो त न ई थियो। मां जेकॾहिं फ़क़ीरनि जे दर ते वयुसि त हू इहो ई सम्झंदा त मौलादाद मारण लाइ आयो आहे। मुंहिंजे ॻाल्हाइण खां पहिरियां रड़ियूं करे सॼे ॻोठ खे गॾु कंदा। हा अदा अथई सफ़ा अहिड़ा। हिन वक़्त जे हिननि खे हथ लाथई न ॼण हेड़े जे पुछ ते लत रखई, टीटी करे पूरो ॻोठ गॾु करे छॾींदई। मुला दादा जेकॾहिं रड़ियूं करे त बंदूक जो नाल वात में विझी बि वठियूं अचांसि, छो जो हुन में मुंहिंजो ज़रूरी कमु आहे। तूं वञ, जेकॾहिं तोसां न आयो त पोइ मां ईंदो त हुनजो वॾो बि सही। जेकॾहिं कुर्ब सां न आयो न त मोचो हाणे बि वठी ईंदोसांसि। मोचड़े हणण जी ज़रूरत कोन्हे, कुर्ब सां वठी अचांसि। हाणे उथ, तूं बि वञ, मां पोइ ताक़त ते हलां थो। हलिया भाॼाई मुंहिंजे लाइ मानी खणी अच, ॿ टे गिरहणी मां आराम कयां। कंहिंखे तो चवीं अदा? मूंखे तो चवीं या पंहिंजी इन नंढी सिक्की लधी भाॼाई खे तो चवीं? भाॼाई न खे हाणे बंदूक इन भाॼो कर जी हथ जी मानी खावां, तूं खणी अच। जी अदा खोड़ मानी ऐं हाणे खणी थी अचां। जेकॾहिं मां एतिरी ख़राब आहियां न त पोइ मूंखे बंदूक छो नथा आणी छॾियो? मौला थो ॼाणे तुंहिंजे इहा दिलि जी तमन्ना बि पूरी कदुम, सिर्फ़ु अदा इजाज़त ॾे। अहिड़ो डम डम जो कारतूस हणंदुसि आहे जो ओबासी बि न ॾींदीअ। तारा पुट उथी ॾिस दर ते केरु आहे? केर वरी केर हूंदो? हूंदा तव्हांजा कर्ज़ आई, वञी मुंहुं ॾियो न।
जे असांजा कर्ज़ी हूंदा न त उन्हनि सां मोह मां पाण ई ॾींदसि तोखे कोन चवंदसि न को तुंहिंजे मथां ॿार आहे मां पाण पिनण में पूरो वरी तव्हांजो कर्ज़ भरींदुसि खुदा कदो अञा घणो पिनंदे निभागा पर इहो ठीको बि तव्हां खयो आहे न मूंखे वारो किथे तव्हांजो जो मां पिना हाणे माठ कर माठ निकिरंदा होश मां त कढंदा घर खां ॿाहिरि इते केरु आहे कोन जिन जो बचड़ो छा खड़काए थो बाबा कहिड़ो ई कंहिं दर खड़कायो ज़ाहिर तो थी माया औलादाद अचियो अचियो बाबा अचियो बाबा बजाने अचियो रे अचियो मारे अचियो छा ते गुड़ कयो थी केरु आयो आहे पादर नवारो अचियो पादर केरु थो पादर विकणे पियो मौला दाद हाणे ये निभागा घर मां निकरंदा ई कोन जेस ताईं अंदर घर में घिड़ी वञी वठी अचां सच ॿुधाए छोरा छा करे आयो आहीं मूं त अहिड़ो कमु कोन कयो आहे भली पुछो वञी मौला दाद खां तव्हां में को कमु हूंदुसि तो में कम आहे ढोलण मुंह में कहिड़ो इते न ॿाहिरि हल त ॿुधायां ॿाहिरि अड़े कोन थो तोखे बंदूक खणा तुंहिंजो साह न वञे हल ॿाहिरि कमु आहे तो में थोरो अमड़े मुंहिंजी जीजल मां तूं मूंखे सलाह ॾे मां त ॿाहिरि वञा हा हाणे मां तुंहिंजी अमड़ बि आहियां जीजल बि आहियां जॾहिं पादर मथां आया थी ऐं हूअं मां तुंहिंजी दुश्मन आहियां जेको ढोलण में कम अथई वो इते ई ॿुधाईंसि ढोलण ॿाहिरि कोन हलंदो मुंहिंजो यकीन कयो मां हिन खे कुझु कोन चवंदुसि जेकॾहिं मूंखे हिन खे पादर हणा हुजनि हा त हिते ई कोन हणांसि हा मूंखे केरु रोके आहे अच हाणे अच वरी तोखे हिते ई छॾे थो वञा हला थो ॿुध कसम खण मूंसां विढ़ंदे त कोन न कसम सां तोखे कुझु कोन कंदुसि अच निमाणी मुंहिंजी रड़ ॿुधी न बगी अचिजांइ अरे अच कोन थो मारियां साह कोन अच कमु आहे तो में गरीब जो ॿार पादर खणण लाइ तयार मौला दादा एडी देर अदा ही निभागो घर मां निकिरे ई कोन पियो ज़ोरी वठी आयो आहियां असल में ॻाल्हि त मां घर जो दादलो मूंखे पंहिंजा माइट न पिया छॾनि तव्हांजो जेको कमु आहे मूंखे जल्दी जल्दी ॿुधायो हुते मूंखे देरि थी वेंदी न त अबो मां हिते अची निकिरंदा भलो साईं खणी ईंदा त असांजे सिकीले ते तव्हां छो वठी आया असांखे वापसि ॾियो ढोलण तूं कुझु पैसा कमाइण चाहीं थो पैसा पैसनि जी ज़रूरत बि ॾाढी आहे दिलि बि चए थी पर कमु पाण खां पुॼे कोन थो अड़े तोखे कुझु करण जी का बि ज़रूरत कोन्हे पैसा मां तोखे ॾाढा ॾींदुसि बस रुगो थोरी तोखे मुंहिंजी मदद करणी पवंदी इन कम जा मां तोखे 10,000 ॾींदुसि 10,000 ढोलण 10,000 त तोखे मां हींअर ॾींदुसि पर सुभाणे कम थियण खां पोइ मां तोखे 5,000 ॿिया बि ॾींदुसि 5,000 ॿिया बि ॾींदो वञ जे ॾाढा ॾोक था मूंखे ॾियो त पोइ वारो कयो कमु ॿुधायो मज़ाक त नथा करियो न अड़े मां मज़ाक कोन थो कयां पहिरियां ही 10,000 वठई पंहिंजे खीसे में रख कम पोइ ॿुध अड़े ढोलण हाणे त यकीन थी न साईं खीसो त मुंहिंजो गरम थी वियो भला कमड़ो ॿुधायो ढोलण सुभाणे कोर्ट में बयान ॾियारणो आहे मां कहिड़ो बयान ॾींदुसि बयान तूं न पर जज तुम्हारी घरवारी खां पुछंदो
ऐं कोर्ट में छा बयान ॾियणो आहे इहा ॻाल्हि पंहिंजी घरवारीअ जे दिमाग़ में विहारे छॾ। सर कम तो पक्को आ पर मुखे हिकड़ो खौफ आहे किथे असां ॿई ज़ाल मुड़स फांसी न वञूं। अड़े तव्हां कोन फासंदो भला को जज तुम्हारी घरवारी खे सुञाणे थो त हीअ केर आ। ठीक आ त पोइ जी पार थी बा